नाज़रीन ते ख़बर शामिल करने अवांखे ॿुधाईंदा हलूं त मीरो ख़ान में पुलिस जी मुबैना ज़ियादतियुनि ख़िलाफ़ दुकानदारनि जे सर ते शटर बंद हड़ताल कई वई आहे। ज़बरदस्ती दुकान खोलाइण तां दुकानदारनि ऐं पुलिस में छिकताण पिणु थी आहे। मुज़ाहिरो कंदड़नि जो अर्ज़ी भुट्टो चौक ते धरणो हयो वियो ऐं नारेबाज़ी जारी आहे। हिकु दफ़ो ॿीहर अवांखे ॿुधाईंदा हलूं त मीरो ख़ान पुलिस जी मुबैना ज़ियादतियुनि ख़िलाफ़ दुकानदारनि जे सर ते शटर बंद हड़ताल कई वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं सफ़दर जी सफ़दर इन हवाले से अपडेट कजो। जी मीरो दुकानदार एसोसिएशन जे सॾ ते मीरो ख़ान हिस्से जो सादिक अब्बास जी मुबैना न्यायाज़िन ऐं ज़ियादतुनि ख़िलाफ़ शटरबंद हड़ताल करे अर्ज़ी भुट्टे चौक ते धरणो हयो वियो आहे। उन खां अलावा मूंखे इहो ॿुधाईंदो हलां त गुज़िरियल केतिरे ई हफ़्ते खां लॉकडाउन सबबि मीरो ख़ान शहर जे शहरनि ऐं दुकानदारनि तरफ़ां एसएचओ ख़िलाफ़ शिकायतूं जारी हुयूं। उन खां बाद मीरो ख़ान शहर जे एसएचओ तरफ़ां गुज़िरियो कुझु छॾी अॻ में जेके सब्ज़ी खपाईंदड़ दुकानदारनि जे दुकान जा संदुल ऐं ॿियो जेको सामान आहे उहो खणी थाणे ते रखी छॾियो। जंहिं खां बाद मीरो ख़ान शहर जे दुकानदारनि तरफ़ां एसएचओ ख़िलाफ़ हिकु तहरीक हलाइण जी शुरूआत कई वई हुई। जंहिं तहरीक जे सिलसिले में अॼु 7 ॾींहं ते मीरो ख़ान शहर में शटरबंद हड़ताल करे मीरो ख़ान शहर जे मेन अर्ज़ी चौक ते धरणो हयो वियो। उन दौरान जेके मीरो ख़ान शहर में हिकु तरफ़ दुकानदारनि तरफ़ां दुकान बंदि कराइण जी कोशिशि हुयूं त ॿिए तरफ़ पुलिस तरफ़ां ज़बरदस्ती तौर ते मीरो ख़ान जे शहरनि खां पंहिंजी मदद दुकान खोलाइण जो सिलसिलो जारी आहे। जंहिंजे करे मीरो ख़ान जे शहरनि दुकानदारनि ऐं पुलिस विच में कशीदगी वारो माहौल लॻो वियो आहे। जी सफ़दर, वॾी महिरबानी अवां जी।